अस्सलाम वालेकुम यूट्यूब साथियों में तव्हां ख़ैर सां आहियो दोस्तों। मुख़्तलिफ़ टाइम ते मुख़्तलिफ़ किताबनि जो तव्हां वटि तारीफ़ कराईंदो थो रहां। कॾहिं सिंधी, कॾहिं उर्दू, कॾहिं नाविल, कॾहिं कहाणियूं, कॾहिं सियासत, कॾहिं ऑटोबायोग्राफी, कॾहिं आत्म किथाऊं, कॾहिं कहिड़ा मौज़ू, कॾहिं ॿोली, कॾहिं तर्जुमा। दोस्तो अॼु ई वरी मां सिंधी ॿोली ऐं सिंधू लिखत जे हवाले खां ॿ किताब आहिनि। डॉक्टर मंसूर अहमद थलो जो ॾाढो ज़बरदस्त कमु थियल आहे, ख़ासि करे सिंधू लिखत ऐं ॿोलीअ ते हिन जो सिंधी ॿोली जी जेका आहे सो सामूंडी ॿोलीअ ते हिन जा लुगत आहे, उन ते कमु आहे, ऐं सिंधी ॿोली जा ॿियनि ॿोलियुनि सां लाॻापा आहे, सिंधू लिखत जे हवाले खां किताब आहिनि। अॼु बि ॿ किताब आहिनि डॉक्टर मंसूर थले जा, थोरो मां तारीफ़ कयूं आहे। डॉक्टर मंसूर थले जो ख़ासि जेको आहे सो ॿोली ते आहे, पाण हिन हितां न आहे सिंध जो सुठो नसीराबाद जो लेखक आहे ऐं हिन जा तक़रीबन 15-18 किताब अची चुका आहिनि मुख़्तलिफ़ जेका आहिनि सो। ऐं हीअ हिन महिल त अमरीका रिहाइश पज़ीर आहे, पर सिंधी ॿोली जो, सिंधी अदब जो पेट भरींदो थो रहे ऐं सुठा असांखे तहक़ीक़ी किताब ॾींदो रहे थो। दोस्तो तव्हांखे थोरो तारीफ़ कराईंदो आहे। हीअ आहे ताज़ो जो किताबु आयो आहे, कोरियन रेवेंस ऐं फिथारक लपियूं ऐं सिंधू लिखतूं। दोस्तो हीअ हिन जो ताज़ो किताबु आयल आहे। हीअ किताब बि ताज़ो आहे, पर हीअ कुझु माना 2-3 महीना अॻु जो आहे। ऐं हीअ हाणे आयो आहे तक़रीबन 31 अक्टूबर ते आयो आहे। हिन जो तारीफ़ कराईंदो हलां थोरो तव्हांखे। दोस्तो हीअ आहे डॉक्टर मंसूर थलो साहिबु जंहिं जेको आहे सो मुख़्तलिफ़ किताब लिखिया आहिनि। ऐं डॉक्टर बदर दामरा हिन लाइ लिखे थो त सिंधी ॿोली जी रस्म ख़त जो मिसाल इन मस्तु दरिया जीअं आहे, जेको हमेशह पंहिंजो रुख़ मटाईंदो रहियो आहे, नवां पंध ऐं पेतिरा जोड़ींदो रहियो आहे। हज़ारे वरियुनि जो संदसि अहिड़ो ई सफ़र दिलचस्पु रहियो आहे त अनोखो बि रहियो आहे। दिलचस्पु ऐं अनोखो इन करे जो छाकाणि त माहिर जॾहिं बि संदसि पेरो खयों आहे त हैरत जी हंधि ई न आहे रहियो, न वरी कोन जो छे। साॻी ख़ासियत संदसि आशिक़नि जी बि आहे। सिंधी ॿोली जे अहिड़नि आशिक़नि मां डॉक्टर मंसूर थलो बि हिकु आहे। उहो सच त सिंधी ॿोली सचो पचो आशिक़ आहे। उहो दुनिया जी हर क़दीम ॿोली खे सिंधी ॿोली जी कसोटी ठाहे परखण ऐं परजण वरनि खां ॾींहुं राति महिनत में मशग़ूल आहे। सिंधी ॿोली जे मुख़्तलिफ़ मुहावरनि ते चङो चोखो खोजना वारो कमु कयो अथसि। संदसि रस्मुल ख़त ते पुराणे पननि पेजनि जो बि पेरो खयों अथसि। ज़ेर तब किताब कोरियन रेवेंस फिथारक लपियूं ऐं सिंधू लिखतूं अहिड़ी नौइ जो बेमिसाल किताब आहे। हीअ सिंधू लिखत ऐं ॿियनि ॿोलियुनि जी रस्म ख़त तक़ाबली जाइज़े ते मुश्तमिल किताब आहे, जेको सिंधी ॿोली जी रस्म ख़त जी तारीख़ ऐं तहक़ीक़ नओं बाब साबित थियो। दोस्तो ही डॉक्टर बदर दामरा जा लफ़्ज़ हुया। डॉक्टर मंसूर ऐं संदसि के थोरो अंदरि तव्हांखे तारीफ़ कराईंदो हलां। हीअ डॉक्टर साहिब जा लख लाइक़ आहिनि, जे असांखे प्यार भरो ही तोहफ़ो जेको आहे सो ॾिए थो पियो, उनजूं मुहबतूं आहिनि। दोस्तो जेको आहे सो अर्पणा आहे डॉक्टर साहिब जी जेको आहे सो। ऐं हीअ किताब तव्हांखे हिन एड्रेस तां हिन जी अधु क़ीमत तव्हांखे आसानी सां मिली वेंदो। ऑनलाइन घुराइणु चाहियो त बि तव्हांखे माना मिली वेंदो। दोस्तो डॉक्टर मंसूर साहिबु पेशलफ़ लिखिया आहिनि, डॉक्टर मोहम्मद अली मांझी बि लिखिया आहिनि। पेशलफ़ में चए थो त हिन विशाल काइनात में हज़ारे क़ौमूं आबाद रहियूं, दुनिया जे नक्शे तां मिटिजी वियूं की अञा ताईं आबाद हर क़ौम जी पंहिंजी ॿोली, पंहिंजी ॿोली सां रिश्तो। अनेक ॿोलियुनि खे पंहिंजो लिखत जो निज़ाम आहे त केतिरनि ई ॿोलियुनि खे लिखत वारो सिरिश्तो बि न आहे रहियो। क़दीम ज़माने लिखत जो नमूनो कुझु बि तर्ज रहियो आहे। ॿियो पोइ उर्तका जूं मंज़िलूं तइ करे सूरतूं मटाईंदो रहियो। तव्हांजो तस्वीर ख़त जी जाइ ते अख़री ख़त जनम वरितो आहे। सबबु आहे जो दुनिया जे मुख़्तलिफ़ क़दीम तहज़ीबुनि जेका लिखत जा आसार मिलिया आहिनि से तस्वीरूं आहिनि। मुंहिंजो दड़ो जो मिसाल वठिजे, मंझां जेके बि मोहरियूं मिलियूं आहिनि, उन पासे माण्हुनि जो ख़्यालु आहे त उहे क़दीम रस्मुल ख़त जेको 5-4 वरी अॻे सरज़मी ते जारी हुयो। मुंहिंजे दड़े मां मिलंदड़ अहिड़ियूं मोहरियूं अख़चार आहिनि, उन्हनि मोहरनि मां लातार अख़र वारियूं निशानियूं आहिनि। उन निशान में जॾहिं दुनिया में मौजूदु ॿोलियुनि हिन जे रस्मुल ख़त में तक़ाबली जाइज़ो वठिजे थो, मालूम थींदो त दुनिया जी क़दीम ॿोलियुनि जहिड़ो अबरानी, यूनानी, अतालवी, मिस्री, सबियन वग़ैरह जे रस्मुल ख़त जेके निशानियूं आहिनि, तिन में घणनि मुमासिलत हिकु जहिड़ा ई मिले थी। दोस्तो हीअ लफ़्ज़ हुया डॉक्टर जा पंहिंजा। ऐं हीअ जेको आहे हिन में सिट आहे, हीअ हिन में क़दीम रस्मुल ख़त, कोरियन ॿोली जो आवाज़, क़दीम सिंधू लिखत, क़दीम लिखत, सिंधू लिखत, कोरियन ॿोली जो आवाज़, टुकुंडनि वारियूं लिखतूं निशानियूं, क़दीम इहे जेको दोस्तो चैप्टर आहिनि 7 चैप्टरनि में विरहायल आहे। ऐं किताबु ॾाढो ज़बरदस्तु आहे। मां जे किताब ते घणो ॻाल्हाईंदुसि त जेको आहे त वीडियो वॾी थी वेंदी। किताबु ॾाढो ज़बरदस्तु आहे। जेके सिंधी ॿोली ऐं लिखत जे हवाले खां इन जा हुजनि शागिर्द, आशिक़ हुजनि, उन्हनि जे लाइ किताबु काराइतो आहे। ऐं हर सिंधी माण्हू जे लाइ बि किताबु काराइतो आहे। दोस्तो हीअ जेके डॉक्टर मंसूर जा
किताब आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्त ते शाया थिया आहिनि। ऐं जॾहिं त हीअ दोस्तो किताबु आहे सिंधी ऐं गुजराती ॿोली जा पाण में लाॻापा। साथियो हीअ किताब बि सिंधी ऐं गुजराती ॿोली असांजे पाड़ेसी मुल्क असांजे पंहिंजे हितां जे मुल्क जी ॿोली आहे। ऐं दोस्तो डॉक्टर साहिब जो जेको आहे सो प्यार भरियो तोहफ़ो आहे जेको सदाईं मोकिलींदो रहंदो आहे। कुर्ब जे इन जूं मोहबतूं आहिनि डॉक्टर साहिब जूं जेको सदाईं किताब जी कापी मोकिलींदो रहंदो आहे। दोस्तो हीअ लिसानियात जो आहे किताब सिंधी जेको आहे ॿोली जा वारा हीअ डॉक्टर मंसूर साहिब जूं महिनतूं आहिनि जेके आहिनि सो हीअ किताब उन जा शाया थिया आहिनि। दोस्तो तव्हां ॾिसी सघो था त माना हिन जेके आहिनि सो किताब सिंधी ॿोली लिखत हीअ त मथियां जीवन लेखा ऐं जेको ॿियो के सभु मथियां मिटी मुहाणा इहे हिन जा नॉविल्स आहिनि। हीअ डॉक्टर साहिबु जेको आहे सो हे टाइटल किताब में अॻिते किताब जा जेके आहिनि सो मज़मून आहिनि जेके आहिनि सो पहिरियों चैप्टर आहे मोहन जूं मोहरूं ऐं गुजराती अखर निशानियूं अंग अदद बाब टियों वाहिद औराद जमो आवाज़ो बाब चौथों सिंधी गुजराती अखर में गए जो निशानियूं गुजराती ॿोली जी सूरत वारी एराज़ी लहजो गुजराती लहजो लसानी जाग्राफ़ी दोस्तो हीअ जेको आहे सो आहे न डॉक्टर मंसूर थलेजा साहिब जी जेका आहे सो महिनत आहे। महिनत ॾाढी शानदार आहे। कंहिंजी बि तारीख़ कंहिंजी बि महिनत विञाईंदी न आहे ऐं उन महिनत खे ज़ाया न आहे कंदी। हीअ बि हिकिड़ो जेको आहे सो ॿोलियुनि जा लाॻापा आहिनि उन्हनि ते हीअ महिनत आहे ॾाढी शानदार महिनत आहे। डॉक्टर शेरमण जा लफ़्ज़ आहिनि त सिंध हिकिड़ो अज़ीम खितो आहे जेको सदियुनि खां पंहिंजे पाड़ेसी मुल्कनि सां दोस्ताना तालुक़ में रहियो आहे। उहा दोस्ती न सिर्फ़ु सिंध जे माण्हू ॿियनि मुल्कनि जे माण्हुनि सां मल्हाई आहे बल्कि सिंधी समाज ॿोली कल्चर तहज़ीब पाण पाड़ेसी तहज़ीब कल्चर ॿोलियुनि सां वेझनि लाॻापनि दोस्ताने तालुक़ में रहिया आहिनि। असांजो दोस्त डॉक्टर मंसूर थलो साहिबु सिंधी ॿोली जो क़दीम लिखत तोड़े तारीख़ ते मुसलसल तहक़ीक़ करे रहियो आहे। हिन दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि सां सिंध जा लाॻापा साबित करे किताब में अक्सर डॉक्टर थले साहिबु सिंधी ॿोली गुजराती ॿोली जे विच में मौजूदु लाॻापनि ते खोजना करे ॿिन्ही क़दीम तंज़ीम तोड़ियूं ऐं लिखतूं गहरा लाॻापा साबित कया। खेसि जसर हुजे जो उमिरि जो 6 ॾहाके में पचण बावजूदु लगातार कमु रहियो आहे। डॉक्टर थलो साहिबु मोहन जे दड़े ते लिखत सम्झण लाइ पिणु खोजना में रुधल आहे। उम्मीद त हिकु ॾींहुं मोहन जे दड़े जी लिखत पढ़ी ऐं सम्झी वेंदो। दोस्तो शेर मल्हाइण जो लफ़्ज़ डॉक्टर थलो साहिबु दर्जन खां किताब लिखी चुको आहे। पसंदि करणु वञा को काई फुल स्टॉप न आयो जेका ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। असांखे दुआ घुरायूं त रब पाक संदसि इल्म जी सघ अञा वधीक ॾिए जो जेको पंहिंजो अदाब इल्म सां इल्म जे अदब जी ख़िदमत कंदो रहे थो। दोस्तो बिल्कुलु अहिड़ो लाइक़ु माण्हू आहे जंहिंजूं महिनतूं आहिनि जंहिं कॾहिं बि पंहिंजी महिनत खां उहा हीअ दोस्तो उन जा किताब आहिनि जेके माना लिखंदो आहे अथसि क़दीम लपियूं ऐं निशानियूं सिंधू लिखत मुंहनि जी मिटी सोखे अखीअ खां आॾी खां अलबनी ताईं हिन जो सफ़रनामो आहे नाव आहे नाख़्वा ऐं हीअ जेको आहे ॿोली तो आहे सिंधू माथिरी जी लिखत वारियूं निशानियूं। दोस्तो वीडियो वॾी थी वई आहे 1-8 मिंटनि में छा बयानु करे सघियां। वीडियो खे लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब करण जो अर्ज़ु करियो।